जी बिल्कुल बोर्ड के हवाले से हिन वक्त 2,90,000 खां वधीक क्यूसिक पानी जो है वो कोटली डाउन स्ट्रीम का थींदो कच्चे जे इलाइक़नि में दाख़िल थी रहियो आहे। मुख़्तलिफ़ जेके कच्चे जा इलाइक़ा आहिनि उहो ॿोड़ींदो जेको सो बेरे अरब तरफ़ वधी रहियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं सवनि जे तइदाद में जेके बोर्ड मुतासिरीन आहिनि उन्हनि जेको सो बचाव बंधन ते ॿियनि महफ़ूज़ मकानात ते जेको सो पनाह वरिती आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ मुतासिरीन असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त उहो उन हवाले सां छा था चवनि। असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, न ॿियो असीं जॾहिं कढी वेंदा आहियूं बसि शइ खुबियूं कढी विकिणंदा आहियूं तॾहिं असीं अटे किलो वठी बचनि खे खाराईंदा आहियूं। असांखे मिली का शइ कोन अञा आहे। हाणे जीअं पोइ हाणे हुकूमत जे वस आहियूं, हाणे जीअं हुकूमत करे थी मर्ज़ी वारी आहे। असांखे हिते माना 10-15 ॾींहं थी विया आहिनि। पाण कमायूं था, पाण खाऊं था, असांजो छा गुज़ारी अवां पाण ॾिसो पिया, ॿियो छा आहे। ॿियो त असां वटि कुझु बि कोन्हे आहे। पोइ असीं कमायूं तॾहिं खाऊं था, गॾा गाॾियूं से भॼी रहियूं हलियूं की पाणी में वेही हलियूं, पोइ हाणे छा कंदासीं असीं। असांजा घर सभु अंदरि पाणीअ में आहिनि। हिकिड़ो असांखे बरसाति तंग कयो आहे, महीनो सॼो बरसाति वठी आहे। तंहिंखां सवाइ त मींहुं पाणी सभु गॾा, न को खाधो न को खुराक कुझु कोन्हे। कपिड़ो लटो बरसाति में कोन पतो आहे। भुंगड़ियूं तिन मां पाणी पियो ॻड़े। बसि असांखे इहो ई रुगो तंबू ॾेई विया आहिनि, बसि इहे लॻा पिया आहिनि। ॿियो त असांखे का शइ कोन्हे। असांखे 15 ॾींहं थिया आहिनि, 15-20 ॾींहं थिया आहिनि हिते वेठा आहियूं। असांखे कंहिं बि असांजी न सार लधिया न संभाल लधिया। बुखूं उञूं पाणी जी बि तकलीफ़ आहे, राशन जी तकलीफ़ आहे। ईअं असांजा बच्चा दाऊं पिया कनि, चुल्ही कान थी भरे एतबार करी ॻाल्हि। हे ॿार आया आहिनि, तव्हां ॿारनि ते एतबार करियो त बा असां कहिड़ो अशर लॻो पियो आहे। न हंधि बि कोन्हे असां वटि, न बिस्तरो, न मींहं न तूफ़ान मरी। तंहिंजे करे इहे महिरबानी में असांजी मदद कंदा त तव्हांजी असांखे त 2 हफ़्ता 3 थी विया आहिनि, कुझु नथो मिले। बुखूं उञूं मींहं हितां हुतां सैलाब बचा बंदि ते वेठा आहियूं। काठियूं न पाणी न सामान न अटो न अन्न मिड़े अलाह जे चवंदे ते कंहिं असांजो अञा वसीलो न कयो। बिल्कुलु तव्हां मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हो हुन वक़्तु सख़्तु परेशान आहिनि जॾहिं त कोटली डाउन स्ट्रीम खां पाणी जा वेकिरा मुसलसल वधी रहिया आहिनि। जेकॾहिं 5 लख खां वधीक पाणी थिए थो त हिते जेके कच्चे में हज़ारे रहाइशी आहिनि उहे सख़्तु परेशान थींदा। उन्हनि वास्तेदार जेको इदारा आहिनि उन्हनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा उन्हनि जी मदद कई वञे, उन्हनि खे तमामु जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे मुहैया कयूं वञनि। जी।